ओ दी, ओ मादी, ओ पुप्पी, अल्लाह ने दौलत ममू दरवेश के मानी करा, मां भी गावा और घर भी करी अल्लाह। ममू दरवेश अञा मानी जो वक़्तु त थियो ई नाहे, असां त अञा बाहि ई नाहे बारी। अकुला भागन वारियूं मायूं सवेरे मानियूं पचाईंदियूं ऐं लिभागियूं मायूं देर मानियूं पचाईंदियूं। हा ममू दरवेश छा मां निभागी आहियां? इहो त मुंहं मां ई लॻे थो त निभागो केरु आहे ऐं भागन वारो केरु आहे। भागन वारो हुजी हां त दर दर पिनी कोन हां। मां जॾहिं अम्मा जे साम्हूं वेंदो हुअमि न, हू मूंखे चवंदी सुहिणो पुटु ऐं मुंहिंजा चंड पुटु। अल्लाह चंड न चंड्रो चवंदी हूंदी उहा तोखे ममू फ़क़ीर। मां फ़क़ीर आहियां, चोरी करण खां पिनण भलो आहे, कंहिंजे हक़ खाइण खां पिनण भलो आहे, कंहिंसां ठगी करण खां हराम करण खां पिनण भलो आहे, भाउ भाउ जो पैसे करे खून करण खां पिनण भलो आहे। ममू मूंखे माफ़ कर, वाकई तूं दरवेश आहीं, भलो आहीं। मां तुझे लाइ मानी पचायां थी, पोइ तूं खाई बि वञजांइ ऐं खणी बि वञजांइ। अदी मारून भल्ली, अदी मारून भल्ली, अदी मारून भल्ली।